गंबड़ भरसा ॻोठ फ़कीरमंद जतोई में अगड़ा पुलिस पारां ॻोठ जे चङे मुड़ुस कुर्बान अली जतोई संदसि पुट गुलज़ार अली जतोई खे गिरफ़्तार करण ऐं घरनि मथां चढ़ाई करे 7 ढोर काए वञण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि जिनसार अली जतोई, इशफ़ाक़ अली जतोई, अली मोहम्मद जतोई ॿियनि जो चवणु हो त अगड़ा पुलिस बिना जवाज़ उन्हनि जे घरनि में घिड़ी चादर ऐं चौधरी जो तक़दुस इस्तेमाल कए उन्हनि जे ॻोठ जे चङे मुड़ुस कुर्बान अली जतोई संदसि पुट गुलज़ार अली जतोई खे गिरफ़्तार करे 7 ढोर काए वई आहे। हुन चयो त उन्हनि जी कंहिं सां काई दुश्मनी नाहे, अगड़ा पुलिस पैसनि जी लालच में उन्हनि सां ज़्यादतियूं करे रही आहे। मुझे घर में घिड़ी करे अगड़ा पुलिस SHO ऐं उनजी टीम गॾिजी करे मुझे असांजे घर जो तक़दुस पामाल कंदे पंहिंजी टीम असांजे घर में अंदरि घिड़ी आहे ऐं असां हिकु बाइज़त ऐं कारोबारी माण्हू आहियूं, ज़मींदार माण्हू आहियूं। उनजे बावजूदि हिननि ड्यूटी वारा सोशल वर्कर आहियूं मां आहियां पाण ऐं घर में घिड़ी करे मुंहिंजे बाबा साईं कुर्बान अली ऐं मुंहिंजे भाउ गुलज़ार अली खे गिरफ़्तार करे वई आहे पुलिस। असांजे घर में घिड़ी करे असांजा माण्हू बि ॿधी वई आहे ऐं असांजो माल बि काए वई आहे। असां अपील था कयूं त महिरबानी करे असांजो माल बि छॾाए वञे तकड़ में ऐं माण्हू असांखे वापसि कया वञनि, न त असां रोड ब्लॉक कंदासीं ऐं थाणे ते असां अची माना बुख हड़ताल कंदासीं। मुतासिरनि SSP खैरपुर DIG सखर ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त वाक़े जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराए गिरफ़्तार थियल कुर्बान अली जतोई ऐं गुलज़ार अली जतोई खे फौरी आज़ादु कयो वञे ऐं 7 ढोर वापसि कराए ॾिना वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk